जीअं त पाकिस्तान विलेज क्लब की तरफां मच कचाई रखी वही। ऑर्गेनाइज़र आहिनि अहमर अकबर फुल साहब जेके सोशल वर्कर आहिनि लाड़काणे ज़िले जा। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि खां प्रोग्राम कीअं अरेंज कयो ऐं हिन प्रोग्राम खे अरेंज करण जो मक़सदु छा हुयो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजा भाउ सभिनी खां पहिरियों इहो त असां सिंधी जेके आहियूं 5000 पुराणी सक़ाफ़त जा मालिक आहियूं। ऐं जॾहिं मां इहा शइ ॾिठी त ॻोठनि में घर घर अलॻि थी वियो आहे, टीवी अची वई, रेडियो अची वियो, घर घर अलॻि थी वियो, त उनखां पोइ हर को माण्हू पंहिंजे मुंहं सां पियो रहे। पोइ ॾुखियायूं बि अचनि पियूं, सुखियायूं बि अचनि पियूं। पोइ ॾुखियाईनि में उहो माण्हू पंहिंजे घर ताईं महदूदु हो। अॻे मच कचहरी कीअं थींदी, जॾहिं माण्हू सभु ओताकुनि में कमकार छॾे ओताकुनि में अची वेहंदा, पोइ उते को माण्हू अची चवंदो त मूंखे हीअ मजबूरी आहे या मूंखे हे कम में जेको आहे सो दिक़त पेश थी अचे, महिरबानी करे मुंहिंजा ॿाह ॿेली थियो, त कोई न कोई माण्हू उथी चवंदो आहे सुबुह सां असां तोसां गॾु आहियूं। पोइ इन में मदद मिलंदी हिकिड़े माण्हूअ खे ॿिए माण्हूअ जी। उहो सिस्टम असां वटि ख़तमु थी वियो आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे मैसेज ॾियणु थो चाहियां त जीअं हे मच कचहरी थिए थी पई, पाण में गॾिजूं था, ॾुख सुख हिक ॿिए खे शेयर था कयूं ऐं हिक ॿिए जी मदद लाइ तयारु था थी वञूं, ऐं हिते दोस्ती वधे थी पई। उन में हिकु माण्हू ॿिए माण्हू खे चवे थो त मूंसां हे मसइलो आहे, ॿियो माण्हू उथी थो खड़ो थिएसि, ॿ त 12। ठीकु आहे। ॿियो मां मैसेज तव्हांखे इहो ॾींदुसि त असांजी सिंधी सक़ाफ़त में, असांजी सिंधी सक़ाफ़त में, इहा बि सक़ाफ़त में इहो तव्हां सभिनी खे मैसेज थो ॾियां त फोतगी थींदी हुई त उन में लटो ॾिनो वेंदो। असां वटि चङा मुड़ुस अची पहुची विया ऐं उन्हनि ॿियनि माण्हुनि जा रवाज खणी आया। अदा मां लटे जा पैसा न वठंदुसि। लटे जे पैसे ॾियण में छा थींदो हुयो त अॻे माण्हू जी मदद थींदी हुई। 100 रुपयो, 50 रुपयो, फुड़ीअ फुड़ीअ तलाव, 10,000, 20,000, 30,000, 40,000 थी वेंदा। हाणे तव्हां इहो मूंखे ॿुधायो त किथे जिथे हिकिड़ो मिंट, जिथे फोतगी थी, तमामु आम मैसेज अथव जंहिंजे तरफ़ तवजो हिन महिल ताईं कंहिंजो न वियो आहे। मुंहिंजी सिंधी सक़ाफ़त जेकॾहिं मच कचहरी आहे त मुंहिंजी सिंधी सक़ाफ़त जी इहा बि सक़ाफ़त हुई त किथे जेकॾहिं गमी आहे त उते लटे जा पैसा ॾिना वेंदा हुआ, वित आहार। उहो माण्हू लटे जे पैसनि जो इन करे हक़दार हूंदो त उन्हनि वटि जेकॾहिं फोतगी थी वई आहे, लाज़मी न आहे त ओचिते फोतगी थी वई। थी सघे जेको हुननि जे घर में फोत थियो हुजे, उहो वॾी बीमारीअ में लोड़े लोड़े फोत थियो हुजे, हुन घर जो अलाह ताला उन बीमारीअ में लॻी वियो हुजे ऐं उन माण्हूअ खे उन पंहिंजे प्यारे लाइ कफ़न दफ़न या जेको आहे सो जेका वेला कबान मानीअ जा, उन लाइ बि पैसा न बचनि। त उनजे करे इहा सक़ाफ़त असांजे चङनि भलनि ख़तमु करे छॾी। इन जे करे त हिकिड़ो माण्हू जेको वॾे पैमाने ते मर्तबो रखे पियो, साहिब हैसियत हो, उन बेइज़ती सम्झी। बेइज़ती इहा सम्झी अदा मां लटे जा पैसा वठां। अदा जॾहिं तूं लटे जा पैसा नथो वठे त ग़रीब में बि गैरत आहे। ग़रीब थो चए त मां बि न वठंदुसि। इहा सक़ाफ़त निकिरी वई। हाणे इहो ॿुधायो त इहा सक़ाफ़त कीअं उजागर कई वञे त साॻियो ई लटे जो पैसो फोतगीअ में, गमीअ